कराची में पानी चोरी खिलाफ़ हलंदड़ मुहिम दौरान एक अहम कामयाबी हासिल थी आहे, जिथे कराची वाटर एंड सेवरेज कॉर्पोरेशन की मरकज़ी लाइन में मिठो पानी चोरी थियण जो वॾो इंकशाफ साम्हूं आयो आहे। इहा कार्रवाई ॻची इतलाह जी बुनियाद ते पाकिस्तान रेंजर्स ऐं वाटर कॉर्पोरेशन की गॾियल टीम सब पारां कई वई, जंहिं दौरान गैरकानूनी सब सोइल नेटवर्क वसीले पानी चोरी में मुलविस अंसरनि खिलाफ़ असराइतो एक्शन वरितो वियो। वाटर कॉर्पोरेशन इख्तियारनि मूजिब लेसविला पुल हेठि वाक़िअ 33 इंच कतर वारी मरकज़ी लाइन CTM SBL भरिसां गैरकानूनी सब सोइल नेटवर्क की आड़ में मिठो पानी चोरी थियण जी इतलाह मिली हुई। उन इतलाह ते सब सोइल मैनेजमेंट टीम ऐं एंटी थेफ्ट सेल पाकिस्तान रेंजर्स सां गॾिजी फौरी कार्रवाई कंदे शकील महर ऐं इब्राहिम जी इस्तेमाल हेठि 3 मशकूक सब सोइल नेटवर्कनि जी मुकमल तलाशी वरिती। कार्रवाई दौरान पहिरीं नेटवर्क में 50 फुट ओनी पानी जी टैंक जे हेठीं हिस्से में हिक कची सरंग दरियाफ़्त थी, जेका सिधी तरह वाटर कॉर्पोरेशन जी मरकज़ी लाइन सां ॻंढियल हुई। उन सरंग में 80 हॉर्स पावर जी हाई सेक्शन मशीन लॻल हुई, जॾहिं त उन सां गॾु 4 इंच कतर वारी पाइप लाइन पिणु लॻल हुई, जंहिं ज़रिए मिठो पानी गैरकानूनी तौर हासिल कयो पियो वियो। वाटर कॉर्पोरेशन अख्तियारनि मौके ते ही पानी जा नमूना हासिल कया, जिन जो TDS सॉलिड्स टोटल डिजोल 450 रिकॉर्ड कयो वियो। माहिरीन मूजिब उहा सत साफ़ ज़ाहिर करे थी त इहो पानी सब सोइल जो न पर साफ़ मिठो पानी आहे, जेको सिधो मरकज़ी लाइन मां चोरी कयो पियो वियो। वधीक तस्दीक लाइ पानी जा नमूना लेबोरेटरी मोकिलिया विया, जंहिं खां पोइ लाॻापियल सब सोइल नेटवर्क खे फौरी तौर सील कयो वियो। बाद में वाटर कॉर्पोरेशन एक तहत शकील महर ऐं इब्राहिम खिलाफ़ वाटर कॉर्पोरेशन थाणे में केस दाख़िल कयो वियो।